अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो आहे त संदसि केस में कुझु नाहे पर पोइ बि कुझु कढियो पियो वञे। जॾहिं त पुराणनि रेफरेंसिस में कुझु न निकितो त नवां रेफरेंस छो दाख़िल कया विया। नवनि रेफरेंसनि जो हाल बि दिलीप कुमार जी फिल्म जहिड़ो आहे। रेंटल पावर प्लांट को टेकना ऐं LNC जहिड़ी केसनि में करप्शन साबित थी चुकी आहे पर उन्हनि केसनि जो को बि नतीजो नाहे निकितो। सरकारी नाणे खे नुक़सान पहुचाइण वारे केस खे नथो ॿुधो वञे। रुॻो संदसि वादे जे कारोबार जे पुठियां पइजी विया आहिनि। जेकॾहिं हिसा वठिणो आहे त 1937 खां वरितो वञे। नून लीग अॻवान मरियम नवाज़ चयो आहे त पहिरियों 6 महीननि में कहिड़ी शइ साबित थी जो हाणे 1.5 महीने में साबित थींदी। जेतिरा दस्तावेज़ पेश थिया हुननि पाण फराहम कया। पहिरियां चयो वियो त फ्लैट संदसि जा आहिनि, वरी साॻी मिल्कियत मियां साहब जी ॿुधाई वई। पुछियो थो वञे त मिल्कियत कीअं ठाही वई। जिन करप्शन जो इल्ज़ाम मणियो आहे उहे ई करप्शन साबित करे ॾेखारीनि। शरीफ खानदान खिलाफ इवेंटफील्ड रेफरेंस एहतसाब अदालत में ॿुधणी। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़, मरियम नवाज़ ऐं कैप्टन रिटायर्ड सफ़दर पेश। JIT सरबराह वाजिद ज़िया जो बयान रिकॉर्ड कयो पियो वञे। एहतसाब अदालत में सागदार खिलाफ नेब रेफरेंसिस जी ॿुधणी। अदालत केस में शरीक जवाबदार सईद अहमद जो नंढो रेफरेंस ख़ारिज करण जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। फर्द जुर्म लाइ 27 मार्च जी तारीख़ मुक़रर। अदालत जो चवणु आहे त दरख़्वास्त रद्द करण वारो फ़ैसिलो बाद में जारी कयो वेंदो। बनीगाला में इमरान खान सां PTI अॻवान उस्मान डार जी मुलाक़ात। ख्वाजा आसिफ जे अकाउंट ऐं ट्रांज़ेक्शन जो जाइज़ो वरितो वियो। PTI चेयरमैन इमरान खान जो चवणु आहे त ख्वाजा आसिफ परॾे में मिल्कियत कीअं ठाही, हुन ख़िलाफ़ सबूत इंतहाई संगीन ऐं ग़ैर मामूली आहिनि। ख्वाजा आसिफ जी सियासत जो जनाज़ो निकिरण वारो आहे। सेनेट चेयरमैन सादिक संजरानी चयो आहे त सेनेट चेयरमैन जे उहिदे जी उमिरि जी हद 30 साल आहे। सदर ऐं सेनेट चेयरमैन मुल्क में न हुजे त स्पीकर वक़्ती सदर थी सघे थो। उन बाबति ख़िलाफ़ दरख़्वास्त ख़ारिज थी वई आहे। अरिड़हीं तरमीम खां पोइ वधीक इख़्तियार सूबनि वटि आहिनि। हू बलूचिस्तान जे हक़नि ऐं मुफ़ाद लाइ वधीक क़ानून साज़ी कंदा। सुप्रीम कोर्ट ज़ैनब कत्ल केस में गैर ज़िम्मेवारानी प्रोग्राम ते एंकर पर्सन शाहिद मसूद जे प्रोग्राम ते 3 महीननि लाइ पाबंदी मड़े छॾी। शाहिद मसूद जी अदालत खां गैर मशरूत माफ़ी। PPMNA अयाज़ सुमरो 59 वरियनि जी ॼमार में लाॾाणो करे पियो। अयाज़ सुमरो कुझु अरसे खां बीमारी में मुब्तला हो, जंहिं न्यूयॉर्क जे अस्पताल में दम धणी हवाले कयो। संदसि मर्ज़ ॾे आंदो पियो वञे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, स्पीकर आगा सिराज दुरानी, सेनेट डिप्टी चेयरमैन सलीम मांडवीवाला ऐं ॿियनि पारां अयाज़ सुमरे जे विछोड़े ते ॾुख ऐं पोयरनि सां ताज़ियत जो इज़हार। पेशावर जे इलाइक़े लाल किली में घर ते हथियारबंदनि जो हमलो। फायरिंग हिक ई कुटुंब जा 5 भारती मारिजी विया। मारिजी वञनि में 2 ॿाड़ा ऐं हिकु नारी बि शामिल। वाक़े बाद जवाबदार फरार। पुलिस जांच शुरू करे छॾी। दौलतपुर सिफर वेझो क़ौमी शाहराह मुसाफ़िर कोच ऐं ट्रैक्टर ट्राली में टक्कर। कोच ड्राइवर फोत, 15 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी। तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल। कोटड़ी बैराज में पानी की खोट ख़तरनाक हद तक पहुंची वई। लाड़ की पट्टी, बदीन, ठठे, सजावल, टंडे मोहम्मद खान ऐं ॿियनि इलाइक़नि में पानी जो बहिरान वधी वियो। आपाशी खाते पारां आबादकारनि खे जून ताईं सारियालो ॿिएजारो न पोखण जी हिदायत। टंडे बागे में नौजवान बेरोज़गारी सबब ज़हनी मरीज़ बणिजी वियो। वारसनि नौजवान खे ज़ंजीरुनि सां ॿधी छॾियो। सोरिया बादशाह सबक़तुल अशा राशिदी जी अॼु वरसी मल्हाई पई वञे। सांगर प्रेस क्लब जे सोरिया बादशाह हाल में मुख्य तक़रीब कोठाई वई। MPS सईद खान निज़ामानी, ख़लीफ़ो बरियाम फ़कीर ऐं ॿियूं अहम शख़्सियतूं शरीक। सऊदी वली अहद शहज़ादा मोहम्मद बिन सलमान 2 हफ़्तनि जे सरकारी दौरे ते अमरीका रवानो। सऊदी वली अहद दौरे दौरान अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ऐं ॿियनि आला उहिदेदारनि सां मुलाक़ातूं कंदो। पाकिस्तान सुपर लीग जो जुनून दुबई खां लाहौर पहुची वियो। लाहौर में दिफ़ाई चैंपियन पेशावर में मैच खेॾो। फिर मिले चलो हम इस बहार
पाकिस्तान सुपर लीग जे प्ले ऑफ 4 मैचुनि में शिरकत लाइ परॾेही कोच ऐं रांदीगर दुबई खां लाहौर पहुची विया। सख़्त सिक्योरिटी में रांदीगर ऐं कोच एयरपोर्ट खां होटल मुंतक़िल। परॾेही रांदीगरनि में डैरन सैमी, एवन लॉयस, रवि बोपारा, डोनेली, कॉलिन इंग्राम ऐं ॿिया शामिल। कोचिंग स्टाफ में मिकी आर्थर, सर्जियो रिचर्ड, जोलियन फाउंटेन ऐं अज़हर महमूद शामिल।